वेलकम बैक नाज़रीन। तफसीली खबरों जो सिलसिलो थे नाज़रीन खबर शामिल कंदालो इस्लामाबाद खां वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी नेशनल पुलिस अकेडमी जो दौरो करे अहम इजलास की सदारत कई है, जिते उन मुख़्तलिफ़ तरक़ियाती मनसूबन ऐं तरबियती सहूलतुनि जो जाइज़ो वरितो आहे। वफ़ाक़ी गृह वज़ीर नेशनल पुलिस अकेडमी में तामीर हेठि घणमार हॉस्टल जे जारी कम जो मुआइनो कयो आहे। वफ़ाक़ी गृह वज़ीर हॉस्टल में क़ाइम मॉडल रूम ॾिसी उनखे वधीक बहितर बणाइण जूं हिदायतूं जारी कयूं। मोहसिन नक़वी एलिट पुलिस ट्रेनिंग स्कूल जो मनसूबो 31 मई ताईं मुकमल करण जो टास्क ॾिनो। हलंदड़ साल खां एलिट ट्रेनिंग सूबनि बदिरां नेशनल पुलिस अकेडमी में कराई वेंदी। वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी ड्रोन नाइट विजन ऐं जदीद हथियारनि ज़रिए अमली तरबियत ॾियण, प्रोमोशनल कोर्सेस के जदीद बुनियादुनि ते इस्तेमाल करण ऐं सर्विस डिलीवरी बहितर बणाइण ते ज़ोर ॾिनो आहे। ख़बर शेयर करियो इस्लामाबाद खां वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी नेशनल पुलिस अकेडमी जो दौरो करे अहम इजलास की सदारत कई, जिते हुन मुख़्तलिफ़ तरक़ियाती मनसूबनि ऐं तरबियती सहूलतुनि जो जाइज़ो वरितो। वफ़ाक़ी गृह वज़ीर नेशनल पुलिस अकेडमी में तामीर हेठि घणमार हॉस्टल जे जारी कम जो मुआइनो कयो आहे। वफ़ाक़ी गृह वज़ीर हॉस्टल में क़ाइम मॉडल रूम ॾिसी उनखे वधीक बहितर बणाइण जूं हिदायतूं पिणु जारी कयूं आहिनि।